अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिक खैरिल खल्क़ कुल्लिहिम। मोहतरम अजीज दोस्तों, मेराज के हवाले से ही प्रोग्राम रखियो हुआ है। ब चार गालियों इन्हीं मौजू से वास्तो रखंदड़ तव्हांजे सामूं अर्ज़ रखबियूं। अल्लाह तबारक व तआला असां सभिनी खे नेक अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रजब जे महीने जी 27 तारीख़ असांजे नबी के अल्लाह तबारक व तआला मेराज जी दौलत नसीब फरमाए। इन ख्याल से हिन महीने के अंदर जेके भी जलसा थींदा आहिनि उन्हनि जो घणो करे उनवान मेराज आहे। पर हिकिड़ी ॾाढी ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे त इन ही मेराज इन रजब जे महीने जी 22 तारीख़ ते हज़रत अमीर मुआविया जी वफ़ात आहे। हज़रत अमीर मुआविया जे उनवान से रजब जे महीने में जलसा तमाम घट तव्हां ॿुधा हूंदा त को अहिड़ो को मुजाहिद हुजे जे जलसो रखायो हुजे सीरत मुआविया के हवाले से। न मेराज के उनवान से जलसा तो थीन था, पर सीरत मुआविया के उनवान से जलसा न पिया थी। हालांकि मेराज की तारीख 27 रजब है ए हजरत अमीर मुआविया की वफात 22 रजब ते। इंजे करे तहां महसूस कयो हुंदो त 22 रजब ते असांजे मुल्क में कुंडन की रस्म, इमाम जाफर जा कुंडा, दुश्मन एडो चालाक एडो होशियार है, सहाबा जो दुश्मन एडो गद्दार ए होशियार है। वो पंजी अटकल से इं असा सुन्नत जमादारन के धोखो पियो दे जो असी महसूसी कोन था करूं तो दुश्मन केड़ी जंग पियो लड़े। 18 ज़ुल्हज ते हजरत ओस्मान जी शहादत थी। 18 ज़ुल्हज ते सहाबा जो दुश्मन ईद कंदो आ। ईद गदीर खुम उन जो नालो आ। गदीर खुम जी नाले से हु ईद तो करे, खुशियों तो मनाए, खाधा तो रधे, भत तो खाए। असा के जाहिल बेवकूफ सुनियन के भी खाराए थो ए असी खाई आंगुरी चटे खुश थींदा आहियूं त हे बेचारो ॾाढो सुठो माण्हू आहे ऐं असां के दावत खाराई आहे। पर वो दुश्मन हो जे हजरत ओस्मान जी शहादत जे खुशी में हिकड़ी जुड़तू है मसनूई ईद मल्हाई, खुशी जो इजहार कयो। असां हुन जी चालाकी के समझी न सकियासीं। पहली मुहर्रम ते हजरत उमर जी शहादत आ। इंजे करे दुश्मन इन तारीख ते वडो खुशी जो डी मल्हाईंदो आ। पहली मुहर्रम ते दुश्मन बाबाए फैरोज जे नाले से ईद मल्हाईंदो आ। बाबाए फैरोज, फैरोज वो कमबख्त मानू हो जे हजरत उमर के शहीद कयो। हजरत उमर जे कातिल जो नालो फैरोज हो। हे पहली मुहर्रम ते बाबाए फैरोज जे नाले से ईद मल्हाईंदा आहिनि ऐं असां उन जे चालाकी के समझी नथा सघूं। एड़े तरीके से 22 रजब ते सैयदना हजरत अमीर मुआविया जी वफात, जेते दुश्मन कुंडन के नाले से ईद तो करे। कुंडा किंजा कुंडा इमाम जाफर जा भत घोट जी सेवयूं रधजी वयूं, हलवा तैयार थी गया। असा अहले सुन्नत वल जमात पंजे मजहब का ना वाकिफ, जहालत जो उरूज, अकीदे जी खबर कोने, पिस्तने बादामिनारो हलवे जो पाटड़ो भरजी आयो। वो भल कोली जे घरा हो जे तब हथ बनी वही रोंदो माशाअल्लाह, गोदा बनी वे। हां जेको पठाणारी गाल तुम कोली नहीं हो, तुम कोली हो रोटी कोली नहीं। पठाण के भुख जी दबियो, कोली ने घर घड़ी पे जी मानी खाराई। बाबा असी कोली आयूं, तू मुसलमान ही तो किए मानी खारायूं।
पठान समझे न कोली जाए, चई तुम कोली हो रोटी कोली नहीं, हमारे को खाना खिला। असा सुन्नी बेवक जाहिल बस भत्त जो पाटड़ो मिले भले कोली जे घरा मिले भले के साहबा जे दुश्मन जे घरा मिले तब खाई वेंदासी। हालांकि खुदा जे रसूल जो ऐलान आ त एकड़ी एड़ी जमात पैदा थींदी जेका मुझे साहबा के घट वध गालाईंदी। अल्लाह जे रसूल इन हद ताईं फरमायो त उनन सा गालाए जा, उन सा सलाम न कजा, उन जे खुशी में शरीक न थी जा, उनके ईद मुबारक न चजा। मुकम्मल है सोशल बाइकाट जो रसूल ऐलान कई ए असि उन सा गंढाए वेठा। भत्त जे पाटड़ ते ईमान विकण वारी कौम सा वास्तो आ। 22 रजब ते इस्लाम जे अजीम जर्नल सैयदना हजरत अमीर मुआविया जी वफात आ। केर अमीर मुआविया जेके अल्लाह जे रसूल दुआऊं दिनियो, ऐ अल्लाह अमीर मुआविया के हिसाब ऐं किताब जो इल्म दे ऐं क़यामत जे ॾींहुं अज़ाब खां बचाए। रसूल दुआ ॾिनी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अहल उम्मती मुआविया, पाण फरमाई मुझे पूरी उम्मत में बुर्दबार ऐं हलीम जेकॾहिं आहे त अमीर मुआविया। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा आहिनि मस्जिद नबी जे आंगण ते। हज़रत अमीर मुआविया अॻियां वेठो आहे, नौजवान छोकिरो आहे, अञा ॾाढ़ी बि कोन लथी आहे। हज़रत अमीर मुआविया वेठो आहे। ऐं गस्सान जे बादशाह शहजादो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत में आयो। चीसी आऊं गस्सान जे बादशाह जो पुट आहियां, शहजादो आहियां, हिते मदीने में घुमण आयुसि। मूं तुंहिंजी ॻाल्हि ॿुधी, आऊं अञा मुस्लमान कोन थियो आहियां, अहले किताब आहियां, तव्हांजे लाइ तोहफ़ा आंदा अथमि। छा असां अहले किताब जा तोहफ़ा तव्हीं क़बूल कंदा? अल्लाह जे रसूल फरमायो हा तोहफ़ा आऊं क़बूल कंदुसि। पाण फरमायूं को माण्हू हुजे त मूंसां गॾे ॾियो त उनखे तोहफ़ा ॾियां, खणी अचे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अमीर मुआविया के, मुआविया हिन सां गॾिजी वञ, ई तोखे सामान ॾींदो, मुंहिंजो तो खणी अच। ॿई गॾिजी निकिता। हज़रत अमीर मुआविया फरमाए तो मुंहिंजी जूती परे पियल हुई, मूं ॾिठो त जूती खाइण वेंदुसि त रसूल जे हुक्म जे बजा आवरी में देर थी वेंदी। उघाड़नि पेरनि सां हिन सां गॾिजी रवानो थियसि। मस्जिद खां ॿाहिरि निकितासीं त ही घोड़े ते सवार थियो। मुंहिंजो केॾां चई मुंहिंजो काफ़िलो, मुंहिंजो सामान मदीने खां ॿाहिरि आहे, उते था हलूं, उतां तोखे सामान ॾींदुसि, उहो खणी अचे। तॾहिं हज़रत अमीर मुआविया फरमायो तो पोइ मूंखे घोड़े ते सवार कर, आऊं त पोइ पेरे पंध आहियां। चई आऊं शहजादो पुट, ही बादशाही सवारी आ, तू मोहम्मद जो गुलाम कमी ऐं नौकरन के आऊं बादशाही घोड़े ते चाढ़िया, या असांजी बेइज्जती आ, तोखे पंध हलणो पवंदो। हज़रत अमीर मुआविया फरमाए तो हू घोड़े ते चढ़ियो, आऊं पेरे पंध, पर मूं तकड़ में जूती बि कोन कई, मुंहिंजा पेर उघाड़ा, मदीने जी सरज़मीन जाबलू अलाइको, पत्थर चौंपियारा, पेरनि खे कटीनि पिया, वधीनि पिया, मौसम गरम हुजे, हू घोड़े ते, आऊं उन सां गॾु घोड़े जे पोयां डोड़ में घोड़े सां गॾु डोड़ंदो वञा। मदीने खां ॿाहिरि पहुतासीं, हुन मूंखे तोहफ़ा ॾिना, खणी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत में पहुतुसि। मुंहिंजा पेर फटिजी पिया, पत्थरनि जूं चोंबूं लॻियूं, मुंहिंजे पेरनि मां रतु निकिरी आयो। अल्लाह जे रसूल पुछियो अमीर मुआविया ॾे ख़बर, ख़ैर सां पहुते, ख़ैर सां आहे? चईसी मूं तकड़ में त जूती बि कोन खई, तव्हांजो हुकुम हो, बर वक़्तु निकिरी पियुसि, मुंहिंजो जूती खणंदुसि त रसूल जे हुकुम जे बजा आवरी में देर थी वेंदी, इन जे करे बग़ैर जूती जे पेरनि उघाड़ो निकितुसि, पेर फटिजी पिया आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ ॾिनी। पाण फरमायूं ऐ अमीर मुआविया, जेकॾहिं तोखे अल्लाह तबारक व तआला हुकूमत ॾे फतकिल्लाह, त अल्लाह खां डिॼजांइ। अल्लाह जे रसूल इन हदीस में इरशाद फरमायो त उहो दौर ईंदो जो तूं हुकुमरान थींदे, तोखे हुकूमत मिलंदी, तूं वाली वारस थींदे। पोइ अल्लाह जे रसूल ईअं न फरमायो त अमीर मुआविया हुकूमत न वठिजांइ, तुंहिंजे लाइ हुकूमत सही कोन्हे, तुंहिंजे लाइ जाइज़ कोन्हे, तूं ग़लति माण्हू आहीं, हुकूमत न वठिजांइ। अल्लाह जे रसूल ईअं फरमायो त ऐ अमीर मुआविया, उहो दौर ईंदो जो तोखे माण्हू हुकुमरान कंदा, वक़्त जो तूं बादशाह थींदे, फतकिल्लाह, पोइ अल्लाह खां डिॼजांइ। इहो ईअं हो जीअं शफ़ीक पे पंहिंजे पुट खे हिदायत ॾींदो आहे त बाबा ख़्यालु रखिजांइ, दौर ख़राब लॻो पियो आहे। तीअं अल्लाह जे रसूल पंहिंजे प्यारे शागिर्द खे तलकीन कई त उहो दौर ईंदो जो तूं वक़्त जो बादशाह थींदे। ईअं न फरमायो त बादशाह न थी जाइं, हुकूमत न वठिजांइ। अल्लाह जे रसूल फरमायो ख़्यालु रखी वक़्तु गुज़ारजांइ। अल्लाह जे प्यारे रसूल हज़रत अमीर मुआविया खे नसीहत कयूं। मुंहिंजा दोस्तो, अमीर मुआविया उहो शख़्स आहे मुंहिंजो ॾोह इहो आहे जे 55,000 अलाइका फतह कया, उहो अमीर मुआविया आहे। हज़रत उमर खां पुछो त तो घणा शहर फतह कया? 35,000 शहर जे फतह कया, उहो उमर हो।
जे 56,000 अलाइका फतह कया सो अमीर मुआविया हो जे दुनिया जा 70 बेट फतह करे सामूंडी बेट जिनमें मोहम्मद जे कलमे कुरान के पहुंचायो वो अमीर मुआविया हो जे अफ्रीका जे जंगलन के सर कयो सो अमीर मुआविया हो जे अफ्रीका जे जंगलन जी 300 मैल जंग कटाए 6,000 फौजी लगाए 40 ॾींहनि में 300 मैल जंग कटाए 1750 बहरी जहाज तैयार करे सामूंडी जिहाद जी इब्तिदा करे दुनिया जे 70 बेटन में अल्लाह जे कलमे कुरान के पुजायो वो अमीर मुआविया हो वो अमीर मुआविया जिन जे फौजन पेशावर के फतह करे अफगानिस्तान का इत्ता थींदा चीन के क्रॉस करे रूस में घिड़ा हुआ ये अमीर मुआविया जो फौजू हुई जिन रूस जा 56 सूबा फतह कया ये अमीर मुआविया जो फौजू हुई जिन मोहम्मद जे कलमे कुरान के समरकंद ऐं बुखारा ताईं पहुंचायो अमीर मुआविया जो ॾोह इहो हो जे यहूदी ने नसारन जो बिच कढियो जे रूम के ललकारियो हो जे रूम जे बादशाह के टोटा चबाया हुआ अमीर मुआविया वो माण्हू हो जे रूम जे बादशाह के खत लिखियो जने रूम जे बादशाह कूफे ते हमले करण जो प्रोग्राम ठायो तो हजरत अली ते हमलो तो करया कूफे ते मुजू फौजू काह कंदियो हजरत अमीर मुआविया के जने खबर पई तो रूम जो बादशाह कूफे ते हमलो तो करे तो हजरत अमीर मुआविया रूम जे बादशाह के खत लिखियो जे में मथा मथा हजरत अमीर मुआविया लिखियो रूम जे बादशाह के ओ रूमी कुत्ता मुंह बुधो है तो तू हजरत अली जे फते हमलो पियो करी पंहिंजे इन गंदी हरकत खां बाज अची वन जे करे तो हजरत अमीर हजरत असा जे इस्लाम जे जर्नल शेर खुदा हजरत अली जे शहर कूफे ते हमलो कयो तो अली जे फौज मजा पहरियों तीर बाज वांगे उडामी तुंहिंजे काकड़न मजा क्रॉस जो थींदो वो तीर अमीर मुआविया जो चलायल हुंदो नारे तकबीर शाने सहाबा नारे तकबीर शाने अमीर मुआविया नारे तकबीर अज रजब गुजरी वियो इस्लाम जे नज़ीम जर्नल जो नालो वठण लाइ केर तैयार कर मुझा दोस्तों अमीर मुआविया इस्लाम जो जर्नल अमीर मुआविया 19 साल बादशाही कई 20 साल गवर्नर रहियो 39 साल हुकूमत में रहियो अमीर मुआविया वो है जंहिंजा तोहफा ऐं वज़ीफा इमाम हसन कबूल कया अमीर मुआविया वो है जैसा रसूल जे ॾोटे इमाम हसन सुलह कई जे गलत हुजे अमीर मुआविया हसन साईं सुलह कीअं करे अमीर मुआविया वो है जंहिंजी भेण उम्मे हबीबा मोहम्मद मुस्तफा जी घर वारी आहा अमीर मुआविया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो छा तो थिए सालो तो थिए मामूली गाल ना है सोचे समझी कदम खणजई अमीर मुआविया जो ॾोह कहिड़ो आहे सुन्नी भी कावड़ा वेठा आहिनि किसे अमीर मुआविया पंहिंजे पुट यजीद खे वली अहद छो कयो सुन्नी कावड़ा वेठा आहिनि पंहिंजे पुट इमाम हसन के जे हजरत अली वली अहद करे तो जायजा जे इमाम हुसैन पंहिंजे पुट इमाम ज़ैनुल आबिदीन के वली अहद करे तो जायजा जे अमीर मुआविया पंहिंजे पुट के वली अहद करे तो हराम है केड़े किताब जी फतवा हिकड़े ला जायज है ॿियनि जे लाइ हराम हू करे तो जायज हे करे तो हराम हालो तव्हां खां पुछां थो हिकड़े माण्हू मूंखे चयो अथई यजीद त सही माण्हू कोन हो पोइ हज़रत अमीर मुआविया हुनखे वली अहद कयो मुंहिंजो सही जेसि ताईं हज़रत अमीर मुआविया जीअरो हो तेसि ताईं यजीद तहज्जुद गुज़ार हो नेक नमाजी हो तो समझो कोन तो तारीख कोन पढ़ी तू जाहिल जेकॾहिं न पढ़ी अथई त पढ़ी ॾिस हैरान अल्लाह जो रसूल मदीने शरीफ में बीबी उम्मे हराम जे घर में सुता पिया ॿिनि पैरनि जो टाइम आहे रसूल आराम पियो करे अल्लाह जो रसूल निंड मां सुजाग थिया मुरकन पिया उम्मे हराम वेठी औरत साईं मुरको पिया खैर त आहे अलाए माण्हू सभु तो में पिया ॾियारनि मुंह में कोन था ॾियारनि खैर ताए हजरत अमीर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निंड मां सुजाग पिया मुरकन पिया बीबी उम्मे हराम माई वेठी साईं खिलो पिया खैर ताए अल्लाह जो रसूल फरमायो उम्मे हराम मु ख्वाब ॾिठो आहे ॿुधा मुंहिंजा उम्मती समुंड जे अंदर तख्तन ते चढ़ी जिहाद ते रवाना थिया आहिनि ईअं बि महसूस थिए जहिड़ा बादशाह तख्त ते वेठा आहिनि बहरी जंग ते मुंहिंजा फौजी पिया वञनि मुंहिंजा उम्मती पिया वञनि इहा इस्लाम जी अज़ीम जंग हूंदी जेके मुसलमान इन बहरी जंग में शरीक हुंदा मोहम्मद शाहिदी तो दे तो वे सब जन्नती हुंदा
है बुखारी शरीफ की हदीस आ बुधी छत अल्लाह के रसूल तो फरमाए वो मुसलमान फौज जेका पेरी पेरी बहरी जंग कंदी रसूल फरमायो सब जन्नतियन रसूल जी फतवा है बुखारी की हदीस है रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या गाल कई बीबी में हराम चवे थी मु अर्ज कयो आए अल्लाह जा रसूल दुआ करता अन फौज में आऊं पो वञा अल्लाह जा रसूल फरमायो तू जरूर वेंदी या मदीने जी गाल हुई खत्म थी वही रसूल दुआ घुरी किसो कोता अल्लाह जो रसूल दुनिया में आयो हजरत अबू बकर सिद्दीक जो दौर हुकूमत आयो 2 साल 3 महीना गुजरी विया अल्लाह अल्लाह खैर सलाह का गाल कोने का हजरत उमर फारूक जो दौर हुकूमत आयो 10.5 साल हजरत उमर हुकूमत कया इन जमाने में अमीर मुआविया शाम जो गवर्नर हो उन खत लिखियो हजरत उमर के त साईं असा जो अलाए को समझ सा लगे तो जे इजाजत मिले त आऊं जंग वधाए काठ चीराए बहरी जहाज तैयार करे बहरी जंग जो आगाज करिया हजरत उमर रोके छो मने कई त न इन वक्त इस्लामी हुकूमत एडे खर्च ए बोझ के बर्दाश्त करने तैयार कोने का तेजे करे बहरी जहाज जे ठाण जी जरूरत काने का हजरत उमर शहीद थी वियो 10.5 साल ये गुजरी विया हजरत उस्मान जो दौर आयो हजरत उस्मान जे खिलाफत वाले जमाने में हजरत अमीर मुआविया वरी खत लिखो त साईं मुजो अलाए को तेके समझ वेजो तो लगे जे इजाजत मिले त आऊं काठ वढाए चीराए वाढन खां ढकणन खां और बहरी जहाज ठाए बहरी जंग जो आगाज करिया हजरत उस्मान इजाजत दनी अमीर मुआविया आऊं खर्च कोन दीदुस जे तोजो सूबो खर्च के बर्दाश्त करे सके तो तोखे मोकल आए वनी बहरी जहाज ठाए वनी समुंड में घड़ वनी जंग शुरू कर हजरत अमीर मुआविया के मोकल मिली फटाफट फौजू लगी वयू जंग जी कटाई शुरू थी वई 17,500 बेड़ा तैयार थी विया हाने बहरी जंग जो आगाज तो थिए हजरत अमीर मुआविया डंडोरे देने वाला मोकलिया तो सजे मुल्क में डंडोरो जो कूफे में बसरे में शाम में मक्के में मदीने में सबन में डंडोरो दो तो बहरी जंग जो आगाज तो थिए बहरी फौज तैयार आए जब मुसलमान के रसूल जी जबान मुबारक वजे मुताबिक जन्नत खरीद करनी हुजे तो फटाफट यकायक शाम मुल्क पहुंचे बहरी फौज में शरीक थिए तो रसूल जी जबान में निकल सर्टिफिकेट हासिल करे यो डंडोरे देने वालो मदीने पहुंचो गलियन में डंडोरो बोले तो मुसलमानों अमीर मुआविया बहरी जंग की इजाद करे चुको है मेहरबानी करे जैके रसूल जी जबान मुबारक के मुताबिक जन्नत जो सर्टिफिकेट वठणो है वो जल्दी जल्दी मदीने पहुंचे बीबी उम्मे हराम पोड़ी थी चुकी है मुर्स कुराड़ो तो चुको है जो तो जमानो वडो गुजरी चुको हजरत अबू बकर जी खिलाफत वही हजरत उमर जी खिलाफत वही हजरत उस्मान जी खिलाफत जो अध गुजरी वियो बीबी उम्मे हराम पोड़ी कुराड़ी मुर्स पोड़ो गिए जो कन ते आवाज पेस तो बहरी जंग जो आगाज तो थिए तो एकदम मुर्स के चई उठ मुखे खुशखबरी मुखे रसूल खुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ दनी हुई तो तू इन फौज में जरूर हुंदी है गदा ते चढ़ता हलता हलूं शाम जो या पोड़ी माई पंजे मुर्स सा गड मदीने मा गदा ते चढ़ी भगी आए शाम मुल्क 1000 किलोमीटर जो सफर उम्मे हराम गदा ते कयो है गदा ते चढ़ी शाम मुल्क पहुंची है हजरत अमीर मुआविया बताई कि अमीर मुआविया तो के मुबारक हुजन अल्लाह जे रसूल जे इन सर्टिफिकेट जो कन्नन सा बुदंदड़ अखिन दिठो शाहिद आ मा पोड़ी आया मुझे घर में अल्लाह जे रसूल ऐलान कयो हो तो जेको न बहरी जंग में शरीक थींदो वो जन्नती हुंदो ए अमीर मुआविया तोखे मुबारक हुजन जो तुंजे दौर में यह जंग शुरू पई थी या बहरी जंग जेका शुरू थी अमीर मुआविया शुरू कई केड़ो जमानो हो हजरत उस्मान जे खिलाफत जो जमानो हो अमीर मुआविया गवर्नर हो या पहरी जेका बहरी जंग शुरू थी है जेका फौज वने पई जेमे कुस्तुनतुनी सा जंग लगी है जेमे हजरत अबू अयूब अंसारी जो लाश सहाबा कुल हंदे खणी न फौज में रवाना थिया अबू अयूब अंसारी जी कब्र अज भी कुस्तुनतुनिया में आए इन पहरी फौज जेमे अबू अयूब अंसारी जो लाश खयो वियो है या पहरी फौज जेमे बीबी उम्मे हराम शरीक थी है बीबी उम्मे हराम गडहटा किरी है इन फौज में रस्ते में हलंदे शहीद थी है इन जी कब्र रस्ते में ठही है उम्मे हराम इन फौज में शरीक है अबू अयूब अंसारी इन फौज में शरीक है इन फौज जो जर्नल ओ जर्नल इन फौज जो अमीर मुआविया जो पुट यजीद हो अमीर मुआविया शाम में वेठो पंजी फौज यजीद के दई रवानी की यजीद जे महताची में अबू अयूब अंसारी वाला सब सहाबा वजन पिया कुस्तुनतुनी सा जंग थिया जरे अबू अयूब अंसारी जी कब्र कुस्तुनतुनिया जे किले जे पाड़ में कब्र ठाई वई तरे उते जे मानन यहूदियन चयो तो मुसलमान वींदा हलिया पो असी अबू अयूब अंसारी जे लाश के तां कदी उथले छडींदासी उन वक्त यजीद यहूदियन के धमकी दी जी खबरदार अबू
अयूब अंसारी के तवी कोन था सुञाणो ए अल्लाह जे रसूल जो प्यारो सहाबी आ अबू अयूब अंसारी के तभी कोंडा सुञाणो जब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत करे मदीने शरीफ में आया 500 गुरा कुबा में तरसिया कुबा में तरे कुबा मदीने का परे हुई हाने गडजी विया कुबा में रसूल जुम्मू पढ़ो तेखा पो जने अल्लाह जो रसूल मदीने में पियो अचे त हर सहाबी चवे तो सही मुंजी दावत खाओ मुझे घर हलो मुंजी दावत खाओ अल्लाह जो रसूल फरमायो मुझे डाची जे महारम हथ कढो जिते मुंजी डाची वेंदी औ उन जो मेहमान आया डाची जे महारम हथ कढिया विया डाची सजे मदीने फिरंदे 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 अबू अयूब अंसारी जे घर जे अंगण ते जी गोडा खोड़ा अल्लाह जे रसूल सब का पहिरीं पहिरीं मदीने में जे शख्स जी दावत खाधी सो अबू अयूब अंसारी हो अबू अयूब अंसारी जो यो घर यो अंगण जिते डाची वेठी गोडा खोड़े यो अंगण हो जेको पछाड़ी खरीद कयो हो जहते मस्जिद नबी जो बुनियाद पियो हिन वक्त मस्जिद नबी जे बुनियादन ते ठहला जे प्लाट ते यो अबू अयूब अंसारी जो घर आ यो अबू अयूब अंसारी कुस्तुनतुनिया जे जंग में शहीद थियो ए कुस्तुनतुनिया जे किले जे पहाड़ में उनजी कब्र ठई आ जरे यहूदियन धमकी दिनी त असी अबू अयूब अंसारी जे लाश के कदी उछलींदासी तरे यहूदियन के धमकी देण वारो यजीद हो चुप करो यजीद हे अबू अयूब अंसारी अल्लाह जे रसूल जो प्यारो शागिर्द अल्लाह जे रसूल जो मेजबान रसूल अबू अयूब अंसारी जेकॾहिं जे लाश जी तव्हां बेहरमती कई तो पूरे मुल्क में यहूदियन जी हिकड़ी माई ऐं कोन छॾींदसि जेका बच्चो ॼणे ॿुधी छॾियो तव्हांजो बिच कढी छॾी यजीद उन वक्त ठीक ठाक हो यजीद जेकॾहिं यजीद जा हालात जेकॾहिं खराब थिया त हज़रत अमीर मुआविया जे वफ़ात खां पोइ उन जी अमीर मुआविया खे ख़बर कोन हुई न को अमीर मुआविया आलिमुल ग़ैब हो त मूंखां पोइ ही पुट कहिड़ा चंड खलंदो तंहिंजो उनखे ॾोह कोन्हे को इन जो जवाबदार तव्हां मूंखे चङो माण्हू सम्झी मस्जिद जो पेशमाम करे रखियो सकरंद जी जामे मस्जिद मौलवी ईसा जे हवाले कई तव्हां त अल्लामा मौलाना खतीब पाकिस्तान दौल वॼी विया सरनायूं वॼी वयूं भत विराइजी विया मुबारकियूं मिली वयूं अब मौलवी ईसा हाय सकरंद जे जामे मस्जिद जो पेशमाम तव्हां मूंखे चङो माण्हू सम्झी वॾो खतीब आलिम सम्झी पेशमामी ॾिनी महीने खां पोइ मुंहिंजो पेर तिरकी वियो मूं ग़लति कमु करे विधो इन में अवां जो कहिड़ो ॾो अमी आलिमुल ग़ैब थोरा हुआ तव्हां त चङो माण्हू सम्झी मूंखे इज़त ॾिनी पर मूं पंहिंजी इज़त कोन सुञाती मूं ग़लति कमु करे विधो हज़रत अमीर मुआविया चङो सम्झी सम्झो त यानी खून रेज़ी खां हिन उम्मत खे बचाइण जे लाइ पंहिंजे पुट खे वली अहद बनायो पर पुट पंहिंजी इज़त कोन सुञाती जेकॾहिं ठेड़ खाधई त पंहिंजे पीउ खां पोइ खाधई इन में अमीर मुआविया जो को बि ॾोह कोन्हे को ॿुधी छॾियो छो त अमीर मुआविया आलिमुल ग़ैब कोन हो त मूंखां पोइ छा थींदो खुदा के सॼी ख़बर हुई पोइ बि खुदा कमु करे छॾियो अलाह साईं जॾहिं हज़रत आदम खे ठाहियो पे पैदा पे कयो अलाह साईं तॾहिं मलाइकनि छा चयो मलाइकनि चयो त आदम खे पैदा न करे जहिड़ा कंदो ये खून रेजियूं कंदो मलाइकनि जी ॻाल्हि सची आहे कूड़ी आहे खून रेजी हले पई न जहिड़ा हलनि पिया न माण्हू माण्हू खे मारे पियो न पोइ अलाह साईं आलिमुल ग़ैब अलाह साईं खे सॼी ख़बर हुई त बराबरि इहे माण्हू खून रेजियूं कंदा जहिड़ा कंदा क़तल कंदा हिक ॿिए खे मारींदा धाड़ा हणंदा वॾो खून ख़राबो कंदा रब आलिमुल ग़ैब रब खे सॼी ख़बर हुई ऐं मलाइकनि अॻु वाट रब खे होशियार बि करे छॾियो त ख़बरदार हिनखे पैदा न करे जहिड़ा कंदो मलाइकनि ठोके एतिराज़ बि करे छॾियो रिट बि दाख़िल करे छॾी पोइ बि अलाह साईं हिकिड़ी कोन ॿुधी ज़ोरीअ मलाइकनि जे घोड़ा घोड़ा कंदे बि आदम अलैहिस्सलाम खे ठाहे छॾई पोइ मुंहिंजा दोस्तो वॾे में वॾो एतिराज़ त अलाह जे ज़ात ते आहे त रब हथ सां जहिड़ो विधो दुनिया में रब खे जॾहिं ख़बर हुई पोइ बि आदम खे पैदा करे छॾी अमीर मुआविया खे त वीचारे मिस्किन खे ख़बर ई कोन हुई उन ते एतिराज़नि जी बम्बारी आहे खुदा ते एतिराज़ नथो करे एतिराज़ करूं हुजे त खुदा ते वञी कर ऐं कर त वरी तुंहिंजे नड़ी में झलिया दिमाग़ ख़राब आहे अमीर मुआविया इस्लाम जो जर्नैल आहे तो बेशक हा हा अमीर मुआविया इस्लाम जो किलो आहे अमीर मुआविया यहूदियुनि नसारनि जो बिज कढियो आहे अज़ीम है न ओ आदम खां वठी क़यामत तक दुनिया में बादशाह जर्नैल ईंदा वड़ा वड़ा सिकंदर जड़ा वड़ा वड़ा बादशाह सिकंदर ज़ुल्करनैन जड़ा था जे मशरिक़ दी मग़रिब ताईं हुकूमतूं कयूं पर एडो अज़ीम फाते जे 56,000 इलाइक़ा के कसम खणी तो गाल करया पूरी कायनात में आदम खां दी क़यामत ताईं सिर्फ अमीर मुआविया आहे जे एडा मुल्क फतेह कया ॿिया कंहिं बि कोन कया अज़ीम दुनिया जो फातेह ऐं लीडर हज़रत अमीर मुआविया जिते दुनिया कावड़ी थी सुन्नी बि नाले वठण खां लाराइनि था खबरदार मोहम्मद जो सहाबिया ए सहाबा सब जन्नतियन या सर्टिफिकेट मिलल
हाँ सहाबा जे लाइ कुरान जो ऐलान रज़ी अल्लाहु अन्हुम वरज़ु अन्हु रब उन्हनि खां राज़ी आहे। कुरान जो ऐलान आहे व कुल्लन वअदल्लाहुल हुस्ना। कुरान जो ऐलान आहे त मोहम्मद जा सभई शागिर्द जन्नत जा हक़दार आहिनि। नारे तकबीर, शान साहबा, शान अमीर मुआविया, नारे तकबीर। आहा तू तारीख न पढ़ी सही तारीख में लिखल आहे। तारीख लिखी क्या पुट? करबला जी तारीख लिखण वारो अबू मिखनफ यहूदी आहे जे सब खां पहिरीं पहिरीं करबला जी तारीख दुनिया में लिखी। वो अबू मिखनफ यहूदी हो जेको करबला जे हादसे खां 100 साल पोइ ॼाओ भी 100 साल पोइ आहे। पो वडो थियो, जवान थियो, पढ़ियो, पो करबला जी तारीख लिखई। सब खां पहिरीं पहिरीं करबला जी तारीख लिखण वारो 150 सालनि खां पोइ अबू मिखनफ यहूदी हो। उन तारीख ते तू एतबार तो करी जंहिं कुरान में 700 आयतूं बीठियूं आहिनि त मोहम्मद जा सहाबी हक़ ते आहिनि। जंहिं रसूल पंहिंजे ज़बान सां 2000 हदीसनि में मोहम्मद जे सहाबा खे वाखाणियो आहे, सर्टिफिकेट ॾिना आहिनि। रसूल जूं 2000 हदीसूं, कुरान जूं 700 आयतूं। ईसो न कुरान मां त कढंदो न रसूल जे फरमान मां त कढंदो। तुंहिंजे लिखियल तारीख़ खे गंदी टोकरी में विझी उछले छॾींदो, मोहम्मद जे सहाबा मां त न कढंदो। ॿुधी छॾी, सहाबा हक़ ते आहिनि, सहाबा जन्नती। हाँ सहाबा के खिलाफ जबान दराजी करण वारो उम्मत मुस्लिमा का खारज आहे। सहाबा बरहक, सहाबा जन्नत जा हक़दार, सहाबा हिदायत जा तारा। अल्लाह ताला तव्हां असांखे सभिनी मुस्लमान के मोहम्मद मुस्तफ़ा जे सहाबा जो गुलाम करे, सहाबा जे दुश्मन सां मुकम्मल बाइकाट करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हाँ मुझा दोस्त गाल मौजू है मेराज जो हवाले वेस बेवाज मानू लोड़ा में चाणन तो मेराज छुट्टो में चाई गाल भी। हाँ आने बुझो मेराज तो सब बयान करना मौलवी। हाँ ये तो बरेलवी हजरात भी ये दोस्त आसांजा रजबाजी हो नहीं। 27 रजब देसी गेजा हलवा हेडा बादाम बासमती चावल आंगरे जेड़ा 120 रुपया किलो। मस मस को भत तो हथ पे चावल मांगा थिया मानन भत हथ खणी छड़िया। हाँ तिन जाना 5 आंगरियों दी गेह में गिरी पई वने। 27 रजब पई अचे मेराज सबर पर मेराज जो वाक्यो बुधाए तो बरेलवी अकीदो गलत आ। बुध मेराज जे वाक्य के कुरान बयान कयो। अल्लाह जी फरमाते ले नूरे यहू मिन आयातिना। मेराज रसूल के हिन जे करे करायो थी त रसूल के आऊं अल्लाह पंहिंजे कुदरत जो निशानियूं ॾेखारियां। रसूल त हर जाइ ते हाज़िर नाज़िर आहे। रब उनखे छा थो ॾेखारे? रब तो चवे उनखे घुमायां, उनखे ॾेखारियां। बरेली चवंदा रसूल हाज़िर नाज़िर आहे। जिते रसूल के वठी वींदा रसूल चवंदो इहा शइ त मुंहिंजी ॾिठल आहे। जेको हर जाइ ते आहे उनजी त हर शइ ॾिठल आहे न बाबा। जेको हर जाइ ते हाज़िर नाज़िर आहे उनजो मक्को बि ॾिठल, मदीनो बि ॾिठल, तूर सीना बि ॾिठल, बैतुल मुक़द्दस बि ॾिठल, आसमान बि ॾिठल, जन्नत बि ॾिठल, जहन्नम बि ॾिठल, अर्श बि ॾिठल, सिदरतुल मुंतहा बि ॾिठल। उहो हर जाइ ते सभिनि खे ॾिसे वेठो, सभिनि खे सुञाणे वेठो, जिते किथे घुमियो फिरो वेठो आहे। हाणे अल्लाह जी फरमाए थो मूं रसूल खे मेराज करायो तव्हां त हुनखे पंहिंजी कुदरत जूं आदम अलैहिस्सलाम का ईसा अलैहिस्सलाम ताईं 1,24,000 नबी बैतुल मुक़द्दस में इंतजार में वेठा आहिनि। छो? मोहम्मद मुस्तफ़ा अचण वारो आहे, उनजी ज़ियारत कंदासीं। नबीअ खां केरु पुछे त मोहम्मद मुस्तफ़ा त हर जाइ ते हाज़िर नाज़िर आहे, तव्हीं कंहिंजो इंतजार पिया करियो? जे नबी मक्के में आए तो मदीने वारा इंतजार में त असां वटि अचण वारो आहे। जे मदीने में नबी आए तो मक्के वारा इंतजार में त असां वटि अचण वारो आहे। जे मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात अम्मा आयशा जे घर में आए तो बीबी हफ्सा इंतजार में आए तो सुभाणे मूं वटि ईंदा। जे बीबी हफ्सा जे घर में वेठा आहिनि त सुभाणे बीबी ज़ैनब इंतजार में आए तो सुभाणे मूं वटि ईंदा। मालूम थियो त घर वारी जो अक़ीदो इहो ई आहे त मोहम्मद हिक जाइ ते हर जाइ ते कोन्हे। नबियुनि जो अक़ीदो इहो ई आहे त मोहम्मद मुस्तफ़ा हिक जाइ ते हर जाइ ते कोन्हे। हे वरी जे हर जाइ ते मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के घुराए त रब घुराए।
इंतजामात करे तो रब करे, छो तो जहिड़ो हूंदो आहे मेहमान तेड़ा कबा इंतजाम। मौलवी ईसा के तव्हां दावत ॾिनी, कोई इंतजाम कोने, कोई लठ बचो हटो बचो जी सदा कोने, काई पुलिस कोने, कोई पहरो कोने, कोई गनमैन कोने, कोई गार्ड कोने को। इसो पंजे में पियो हले, पंजे में पियो अचे, ता फिरी फिरी जी वही रहियो। पर जे इन ही स्टेज ते सदर परवेज़ के दावत हुजे त हटो बचो सॼे मुल्क जी एजेंसियूं, फौजूं, पुलिसूं, बड़ा इंतजाम, नाज़िम, एमपीए, एमएनए, सेनेटर, मिनिस्टर, वज़ीर, सभिनी जे हिते तीक जो ठका हुजे, सदर परवेज़ पियो अचे। वड़ा इंतजाम थीना, जहिड़ो मेहमान हूंदा तेड़ा इंतजाम कबा आहिनि। मुंहिंजा दोस्तो, मेहमान वञण वारो इमामुल अंबिया, खतीबुल अंबिया, मोहम्मद मुस्तफ़ा, इहो मेहमान आहे वञण वारो, इन जी दावत करण वारो, इनखे घुराइण वारो रब्बुल आलमीन पाण आहे। जहिड़ो हो मेहमान तेड़ा रब कया इंतजाम। इन मेहमान खां मथे हिन काइनात में ॿी का हस्ती कोन हुई, इनजे करे रब्बुल आलमीन उन जा इंतजामात बेड़ा कया। केड़ा इंतजाम कई? 1,24,000 नबी फटाफट यकायक झटाझट वठावट अभी बैतुल मुक़द्दस में गॾु थी मुंहिंजे नबी महबूब जा इन जो इस्तक़बाल कयो। आदम खां ईसा ताईं सभई नबी बैतुल मुक़द्दस में मोहम्मद मुस्तफ़ा जे इस्तक़बाल में खड़ा आहिनि, ज़ियारत लाइ वेठा आहिनि। अरबे खरबे मलाइक आसमाननि, 7 आसमाननि ते अरबे खरबे मलाइक लाइनूं लगायो अटेंशन में बीठा आहिनि। थियो ख़बर छा आहे? इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफ़ा आसमान जे दौरे ते निकितल आहे। जन्नत जूं हूरूं तराना पयूं चवनि, जन्नत जूं हूरूं इंतज़ार में आहिनि त अॼु महबूब ख़ुदा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत नसीब थींदी। हूरूं इंतज़ार में, मलाइक इंतज़ार में, मलाइक अटेंशन में, नबी इंतज़ार में। सिज खे ब्रेक, चंड खे ब्रेक, तारनि खे ब्रेक। रात वियाह में तॾहिं सिज तॾहिं उभरे, ॾींहुं तॾहिं थिए जॾहिं हरकत हुजे। चंड हले, सिज हले त सिज उभरे बि सही, रात ख़त्म बि थिए। जेसि ताईं मोहम्मद मुस्तफ़ा आसमान जो दौरो करे वापसि पंहिंजे बिस्तरे ते नथो मोटे, पोइ भल हुनजे अंदरि साल लॻे, 5 साल लॻनि, 10 साल लॻनि, मख़लूक खे ईअं ख़बर कोन पवंदी जीअं हज़रत उज़ैर खे ख़बर कोन पई। हज़रत उज़ैर वण जे हेठां सुतो पियो आहे, 100 साल गुज़री विया। शाम जो उथियो, अलाह जी फरमायो उज़ैर ॾे ख़बर घणो टाइम सुतो आई? चई सही पहर या 2 पहर। अलाह जी फरमायो न न उज़ैर, इन भेणी ते तूं 100 साल सुतो आई। मेराज वारी रात पूरी काइनात के रब ईअं निंड में सुमारियो जीअं उज़ैर खे वण जे हेठां सुमारे छॾई, जीअं असहाब कहफ के गार में सुमारे छॾई, तीअं पूरी काइनात के जेसि ताईं नबी मोटी अचे तेसि ताईं मिठी निंड में सुमारे। सिज चंड सारा सयारा ऐं तारा बुर्ज उन्हनि खे ब्रेक हणी पूरे ख़ुदा जे निज़ाम खे रब जाम करे नबियनि खे, मलाइकनि खे, जन्नत खे, हूरुनि खे ज़ियारत जे शौक़ में अटेंशन में बिहारे पंहिंजे महबूब ख़ुदा जे लाइ जन्नत जी सवारी बुराक मोकिलियईं, जेका एॾी तेज़ हुई जो बिजली जेतिरी तेज़ हुजे। बिजली एॾी तेज़ आहे जो बटन हुजे सकरनि में, बत्ती लॻल हुजे अमेरिका में, सेवर ऐं ट्यूब लाइट अमेरिका में लॻी पई आहे, उनजो बटन सकरनि शहर में हितां बटन खे ऑन कर डज़ त 19 सेकंड में बत्ती अमेरिका में ॿरंदी। एॾी बिजली तेज़ आहे। मुंहिंजा दोस्तो, मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मेराज जी रात जेका सवारी वठण आई आहे सा कहिड़ी आहे? जो बुराक। छा आहे बुराक? जन्नत जी बिजली, तुआरी बिजली 1 सेकंड में अमेरिका पुजी वई। अल्लाह जी मोकिलियल बिजली 1 सेकंड में मोहम्मद मुस्तफ़ा के खणी अर्श ते पुजी वई। है बुराक, बिजली वारी सवारी। रफ रफ बुराक मक्के खां बैतुल मुक़द्दस ताईं खणी हलियो। पोइ बुराक जी वाग उते ॿधी, जिब्राइल गेट सां ॿधी छॾियो। बुराक ते ॿधो पियो हुजे, नमाज़ पढ़ी वांदा थिया। हाणे जेका रसूल जे अॻियां सवारी आंदी वई उनजो नालो हो रफ रफ। उहा रफ रफ छा हुई? जन्नत जी लिफ्ट। अॼुकल्ह लिफ्ट ठही आहे न, हैदराबाद, कराची, लाहौर में वॾियूं वॾियूं बिल्डिंगूं, 16 मंज़िल, 20 मंज़िल, 30 मंज़िल माड़ लॻो पियो आहे। उन में लिफ्टूं लॻल आहिनि। अब चढ़ी वेठो, ईसो मूसो हरू वेरू नथू खैरू XYZ सभु चढ़ी वेठा, बटन दबाए टच ज़ू, अब 10 मंज़िल अची वई। लिफ्ट खणंदी आहे। ये जन्नत जी लिफ्ट जो नालो रफ रफ हो। जॾहिं रसूल मेराज वारी रात बैतुल मुक़द्दस में नमाज़ पढ़ाए वांदो थियो तॾहिं रसूल जे अॻियां लिफ्ट आंदी हुई जन्नत जी, जंहिंजो नालो रफ रफ हो। रसूल हुन ते चढ़ी वेठो, बटन दबायो, डज़ पहिरियों आसमान, चलो जी डज़ ॿियो आसमान। तुआरी लिफ्ट खां जन्नत वारी लिफ्ट करोड़ों दर्जा वधीक सुहिणी पा त वधीक तेज़ पा।
रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो यो महराज बुधाए तो जेड़ो मेहमान ओढ़ा इंतजाम मेहमान मोहम्मद मुस्तफा है तो मेजबान रब जी जात आ। परवेज भी दौरे ते वने, मोहम्मद मुस्तफा भी दौरे ते वने, परवेज दौरे ते वने तो अमेरिका वने, मोहम्मद मुस्तफा दौरे ते वने तो अर्श मुअल्ला वने। परवेज के घुराइण वारो बुश आहे, मोहम्मद मुस्तफा के घुराइण वारो रब्बुल जलाल आहे। हाँ बुश जी दावत ते ही रब जी दावत ते उन जो मेजबान बुश आहे, हिन जो मेजबान रब पाण आहे। ही हेलीकॉप्टर ते चढ़ी वेंदो फिर 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 ही बुराक ते चढ़ियो पियो वने, उन जी सवारी जो नालो हेलीकॉप्टर आहे, हिन जे सवारी जो नालो बुराक आहे। ही परवेज जॾहिं उते पहुचंदो त उनखे 21 तोपुनि जी सलामी मिलंदी। मोहम्मद मुस्तफा जॾहिं उते पहुचंदो त उनखे 1,24,000 नबियनि जी सलामी मिलंदी। हा हा फ़र्क़ु आहे, इंतज़ाम करे त रब करे। ए असां वारा दोस्त ए मिठू पुट ये अव्हांखे ॿुधाईंदा तो दावत तू कर, भत तू रद, हलवो तू तैयार कर। रसूल के मदीने में वठियो, सकरन में असी था अचूं। इहो कम रसूल के घुराइण असांजो आ। हाणे वेठा आहिनि भत जा डूंगा, कस्टर्ड, बोतलूं 1.5 लीटर वारियूं सभु रखियूं आहिनि। हे माल अची करे थियाण मौलवी, हा हे मिठो पुट ईअं झूलंदो जी कारो नाग मुरली ते झूले। हा हाणे 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 अखियूं पूरियो, खड़े हो जाओ, खड़े हो जाओ भाई, हुजूर आ गए। हुजूर अची वियो किथे? जी रमू जे घर सकरत में। हिते आयो आहे रसूल। अच्छा रसूल हिते आयो आहे सकरत में। हाणे आऊं तो तव्हां खां पुछां, जेकॾहिं रसूल खे हिननि ॾिठो या कोन ॾिठो, जो उथी बीठा खड़े हो जाओ खड़े हो जाओ, हिननि रसूल खे ॾिठो अखियुनि सां या कोन ॾिठो अथनि? जे कोन ॾिठो अथनि त असीं सचा हो कूड़ा, जे ॾिठो अथनि रसूल खे ॾिठो त अखियुनि सां जेको रसूल खे ॾिसे ऐं कलमो पढ़े उहो त सहाबी आहे। जेको जेको मुस्लमान ईमान जी हालत में अखियुनि सां रसूल जी ज़ियारत करे उहो त सहाबी आहे। पोइ हे सभु सहाबी आहिनि। हज़रत मौलाना इदरीस रज़ी अल्लाह ताला, हज़रत मौलाना मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी रज़ी अल्लाह ताला सहाबी आहिनि। ये जंहिं घोड़े ते सहाबा चढ़ी जिहाद कयो न घोड़े जे लिड जहिड़ा बि करे। घोड़ो त वॾी ॻाल्हि आहे, ॿुधी चा। या तूं चओ त आऊं सहाबी आहियां, जे दावा नथो करे सघी त पोइ तूं कूड़ो ई क़ौम खे ठॻीअ थो। मुहम्मद हिकु जाइ ते, हर जाइ ते जेका ज़ात उहा रब। ॿुधी छॾ, जेकॾहिं रसूल सकरन में आयो आहे त सकरन में बि रसूल जा कदम मुबारक लॻा त पोइ जहिड़ो मदीनो तहिड़ी सकरन ॿई बराबरि आहिनि। मदीनो भलो शहर आहे, मिठो शहर आहे, इज़त वारो शहर आहे। उहो हिन जे करे जो मदीने में रसूलुल्लाह सल्लल्लाहु जा कदम मुबारक लॻा आहिनि, मदीने में रसूलुल्लाह जो रोज़ो आहे, इन जे करे मदीनो भलो आहे। पर जे सकरन में बि रसूल अचे थो दावत ते, काज़ी अहमद में बि अचे थो, तो पोइ जहिड़ो मदीनो तहिड़ी सकरन, तहिड़ो काज़ी अहमद। पोइ त इज़त में सभु शहर बराबरि आहिनि। वञी केॾां जो करी छा जो उम्मत खे गुमराह घणी कयो अथई। हिननि जो वॾो मुर्शिद आहे साईं हुसैन शाह कंबरा। साईं हुसैन जा जीप में चढ़ियो वञे पियो कंबर, रस्ते में लाणा ऐं खबड़ूं जंग हुजे, ओचितो ब्रेक थी, ड्राइवर की थी जल 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 ब्रेक ब्रेक बी 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 जाला साईं की छा थियो? ओचितो ब्रेक लॻो, जीप खे जीप प्यारे छॾियो, साईं लथो, साईं लही हलियो वियो खबड़नि, लाणा ऐं खबड़ हवा ओॾी हलियो वियो अकेलो अकेलो। उते चादर जेका हुई सा मथे तां विझी उते ज़मीन ते पट ते वेही रही वेठो आहे। काफ़ी देर गुज़री वई है, खलीफ़ा ऐं ड्राइवर परेशान, साईं खे अलाए छा थियो, सो वेठा आहिनि। साईं उते अधु कलाक मनु वेही, हाणे अचे पियो पर रोईंदो अचे। साईं हर जलसे में रोईंदो आहे, रोअण साईं वटि ईअं ऑटोमेटिक आहे, कंप्यूटर सिस्टम आहे। साईं वटि खीसे में रुमाल पियल आहे, हुनखे मिर्च लॻल आहिनि। जेॾी महिल बि ॾिसंदो हाणे माण्हू नथा रोअनि न, वरी हारे करे इहे रुमाल कढंदो खीसे में, इहे रुमाल कढी वाह भी मुझे मिठे साईं के मञी न गयो, मुझे महबूब साईं के वाह भी कोन मञी। हिन जो फेरो कई लुड़ कई, रुमाल के मिर्च लॻल, हिन जो कई थी नार पाणी
हल बेड़ा आशिक इहे रसूल जी हुब में दस किए दा लोड़का गण लौंगी मिर्च जोड़िया रुमाल के लगा पे लोड़कन की मां के ताकत न निकरा साईं रोइंदो अचे अब साईं दे खबर छा थियो साईं गाल कर छा थियो खलीफा मिन्नत न करां दे साईं गाल कर छा थियो जय मुझो मिठो साईं नबी साईं जन सुहाना सरदार इता पंध पे विया रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कंबर खा इता लाणन मा पंध पे वियो एदो कूड़ रसूल पंध पे वियो खबरन मा साईं दिसी वरतो साईं दौड़ी वनी भाकर विधा मिनतू कई साईं मुजी जीप हाजरा पंध न वनो आऊं ताके खणी हला जीप में वडा हीला वस कया मु इलाज कया साईं जिन के पर साईं जिन चयो तो हुसैन शाह तू मुखे छडे घर आऊं सजे मुल्क में ये पंध पियो हला चरी कौम गुस्ताखी पान कन खाते असाजे में लिखन अजाल सुन्नत वल जमात जा सच्चा रजाकार अजाल ऐलानात मते खणी चो तो मोहम्मद मुस्तफा जा सच्चा आशिक देवबंदियन नारे रसूल शान मुस्तफा नारे तकबीर सर पे कफ सर बुलंद सर पे कफ सर बुलंद नारे तकबीर मेराज वाली रात मसलो तो समझाया तवज्जो कजा मेराज वाली रात रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रवाना थिया मथे अल्लाह जी मुलाकात लाए पिया वञन पहली आसमान दे हजरत आदम अलैहिस्सलाम दा मुलाकात बे आसमान दे हजरत याया ईसा अलैहिस्सलाम दा मुलाकात टे आसमान दे हजरत यूसुफ अलैहिस्सलाम दा मुलाकात चौथे आसमान दे हजरत इदरीस अलैहिस्सलाम दा मुलाकात पंजे आसमान दे हजरत हारून अलैहिस्सलाम दा मुलाकात छह आसमान ते हजरत मूसा अलैहिस्सलाम दा मुलाकात सते आसमान ते हजरत पता जिब्राइल मोकलायो जिसी अगते न हलंदस रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अगते हलिया सिदरतुल मुंतहा खां क्रॉस करे शरीफुल कलाम ते पहुता शरीफुल कलाम के क्रॉस करे अर्श मुअल्ला ते पहुता अर्श मुअल्ला के क्रॉस करे वनी रब सा मिलिया रब सा मुलाकात कऊ हाने कुरान तो फरमाए रब जी मुलाकात वाली मंजर कशी कुरान ही तो करे फदना फतदल्ला फकान काब कौसन औ अदना फौहा इला अब्दिही मा औहा रसूल अल्लाह के वेझो थियो पो झुकी आयो पो एतरो वेझो थियो जो बाड़ी या उन खां भी घट जी वेची बाकी रह जी वई अल्लाह जे रसूल ए रब जे विच में कुर्ब नियाज जो गालियूं बोलियूं थियूं कुरान शरीफ या मंजर कशी करे फरमायो मा जागल बसरो वमा तगा रसूल जने रब जी ज़ियारत कई तने रसूल ज़ियारत जे दौरान न अख पूरी न अख थेड़ी न अख छिंभी न अख बंद कई न रसूल जी अख मुबारक गलत शय के डिठो जेका रसूल जी अख डिठी शय उहा शय सागी मोहम्मद मुस्तफा जे दिल में हुई जेका शय रसूल जे दिल में हुई सा अख में हुई आई न्यार सुभाणी तू सिज में न्यार जी न न्यारे सकंदे 5 मिनट भी जेकने अखियूं झले तो न्यारियूं तो अंधो थी वेंदे हाँ मता तो केर चवे तो रसूल है रब के ये डिठो हुंदो जे असी सिज के ता दसो असी ये आदि के ता दसना आयु वरी अखियूं पूरे छडींदा आयु अल्लाह जी फरमायो न न तो जे सिज के दिसण में ऐ मोहम्मद मुस्तफा जे रब जे दिसण में जमीन आसमान जो फर्क है तू सिज निहारे कोन सकदे अख के पूरी दे अख बंद कंदे अख थेड़ी दे पर रसूल जे रब जी ज़ियारत कई तरे अल्लाह जे रसूल जो अखियूं मुबारक रब जे ज़ात में टिक बदी जी बीठियूं कि रसूल न ब्रेक हयो न अख पूरी न अख थेड़ी रब जे ज़ियारत मां पी ढो कई तो जी अख गलत फैसलो कंदी है गलत शे के भी ॾिसंदी है हू डिब्बे जेको बीठो आहे न परियां इहो भाया तो मामा जुम्मू आहे नाड़े छोरा न न मामा जुम्मू कोने मामा जुम्मू टोपी पाईंदो आहे हिनखे पटको बदो पिया ही वॾेरो रमू आहे हे अख जा फैसला
केॾी महिल चवे थी जुम्मू आहे, केॾी महिल चवे थी रमू आहे, केॾी महिल चवे थी न ईसू आहे, केॾी महिल चवे थी न मूसो आहे। छुरा लठ कड़ा नांग ज़ुप अड़े भेण ये तो नोड़ी आहे। अख चयो नांग गाय लठ खॼी आई थका थी पट ते दाबो ओड़ो थियो पछाड़ी ॾिठो त नोड़ी आहे। अख जा फैसला ये गलत फैसला अख कंदी आहे। अल्लाह जी ज़ात इहा ई फरमायो मा कज़बल फुआदु मारा, तुंहिंजी अख गलत फैसला कंदी आहे, गलत शइ ॾिसंदी आहे, पर मोहम्मद मुस्तफ़ा जी अख पाक आहे, तेज़ आहे। रसूल जी अख में उहा ताक़त आहे जेका मूसा अलैहिस्सलाम जे अख में कान हुई। मूसा अलैहिस्सलाम तूर सीना ते रब जे तजल्ली खे बर्दाश्त न करे सघियो, पर मोहम्मद मुस्तफ़ा अर्श खे क्रॉस करे रब जी रूबरू ज़ियारत कई। रसूल जी अख न थिड़ी न बंद थी, न रसूल जी अख गलत शइ खे ॾिठो, सच पच रब खे ॾिसी मोहम्मद मोटियो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे हमरा छा था चवनि ॾिठा जिब्राइल था ओरियां बीह रहियो, जिब्राइल वियो ई कोन, चई रब जे नूर जूं तजल्लियूं मुंहिंजा पर साड़े छॾींदियूं। मोहम्मद मुस्तफ़ा नूर हो तॾहिं रब सां वञी मिलियो। जे इंसान हुजे त रब सां कीअं मिले हा, ए वहाबी मञी कोन था। जे रसूल इंसान हुजे त रब जो नूर उनखे साड़े छॾिया। माना रसूल बि नूर हो, खुदा बि नूर हो, नूर नूर सां मिलियो। नूर नूर सां मिलियो त इहो कमाल कोन चइबो, इहो मौजज़ो कोन चइबो। दुनिया खे बेवकूफ़ न कर। ईसे जो मौजज़ो ॾिसो, ईसे जो मौजज़ो ॾिसो। ईसो पाणी खे पाणी सां पियो मिलाए। हल सुभान अल्लाह, वाह आऊं पाणी खे पाणी सां मिलाइण मौजज़ो न आहे। पाणी पाणी सां मिलंदो रहंदो आहे, इहो कमाल कोन्हे। बाहि बाहि सां मिलंदी रहंदी आहे, इहो कमाल कोन्हे। रिढ रिढ सां गॾु घुमंदी आहे, बकरी बकरी सां गॾु घुमंदी आहे, इहो कमाल कोन्हे। कमाल हिन में आहे त बकरियुनि जे धण सां गॾु बगड़ पिया हलनि, इहो कमाल आहे। जीअं फारूक आज़म जे दौर में हो। कमाल हिन में आहे त इब्राहिम बाहि में पियो हले, बाहि नथी साड़े, इहो कमाल आहे। जे मोहम्मद बि नूर आहे, ख़ुदा बि नूर आहे, नूर नूर सां मिलियो, कमाल कोन्हे। बाहि बाहि सां मिली, कमाल कोन्हे। कमाल हिन में आहे त मोहम्मद इंसान थी करे रब जे ज़ात वटि बीठो आहे, रब जे नूर जूं तजल्लियूं उनखे नथियूं साड़ीनि, इहो मोहम्मद जो कमाल। पखी उॾामे थो त पखी जो कमाल कोन्हे, पखी जो उॾामण पखी जो कमु आहे। वाइज़ खां पोइ मौलवी ईसा उॾामंदो पियो वञे बदीन पत 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 पत, इहो कमाल आहे। ईसे जो उॾामण, कांग जो उॾामण कमाल कोन्हे, ईसे जो उॾामण कमाल आहे। नूर जो नूर सां मिलण कमाल कोन्हे को। इंसान जो नूरियन खे क्रॉस करे रब जे ज़ात सां मिलण, इहो मोहम्मद जो कमाल आहे। मुंहिंजा दोस्त अक़ीदे खे ठीकु करियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज वारी रात 50 नमाज़ूं वठी अलाह साईं खां मोटियो। उम्मत जो तोहफ़ो, मेराज मां असांखे तोहफ़ो मिलियो नमाज़। अब हज ते वियो ऐं ॾे ख़बर छा वठी आए? तुंहिंजी हज मां तुंहिंजे लाइ हिकिड़ी टोपी, हिकिड़ी तस्बीह, मदीने जी खजूर, ज़मज़म जो पाणी मूं आंदो आहे। ये चार ही टपड़ वठी उछले छॾे वञी अरूड़ीअ ते। इहो नालाइक़ बेअदब इंसान दुनिया जे तख़्त ते कोन थींदो। जे मदीने जी खजूर उछली आहे, जे ज़मज़म जे पाणी खे अरूड़ी ते हारियो आहे, इहो वॾो बेअदब ऐं गुस्ताख़ आहे। ज़मज़म जो पाणी मामूली पाणी कोन्हे। ज़मज़म जे पाणी में 4 बरकतूं आहिनि। ज़मज़म जे पाणी में इस्माइल अलैहिस्सलाम जे पेरनि जी बरकत आहे। ज़मज़म जे पाणी में हाजरा जे दुआनि जी बरकत आहे। जे ज़मज़म जे पाणी में जिब्राइल जे पर जी बरकत आहे। ज़मज़म जे पाणी में मोहम्मद जो ओबारो मिलियल आहे। ये 4 बरकतूं आहिनि। जेको माण्हू हाजी जे तोहफ़े खे अरूड़ी ते उछले वॾो गुस्ताख़ ऐं नालाइक़ आहे। जेको मुस्लमान रसूल जे आंदल तोहफ़े नमाज़ खे अदा नथो करे, इहो बि वॾो गुस्ताख़ आहे जे रसूल जे तोहफ़े जो क़दर ई कोन कयो। रसूल आंदो आहे तोहफ़ो 5 नमाज़ूं, चओ इंशाअल्लाह पढ़ंदासीं। अल्लाह ताला असांखे बि नमाज़ी बनाए, असांजे घर वारनि खे बि नमाज़ी बनाए। हा मुंहिंजा दोस्तनि चिठी लिखियो आहे त जमात ते कुझु ॻाल्हायो। जमियत उलमा इस्लाम, जमियत उलमा इस्लाम ते आउं केतिरो ॻाल्हायां, असांजी क़ौम कोन सुधरंदी। हाँ असांजी क़ौम बस ॻाल्हि हिकिड़ी आहे, जिए जिए जिए। हाँ जिए जिए। रोटी कपड़ा और मकान, रोटी हांड तो खुशी थिया, अटो लटो अजो तिनी का हाणे कुछ को न करियो। अञा ये वेचारा वज़ारतन ते विड़िया पिया न, जजन जो मसलो आयो मुंझाड़ो वॾो रचियो आहे मुल्क में। अञा वेचारा सवाल कोन थिया आहिनि। इंशाअल्लाह ताला
ईंदड़ पहिरीं तारीख़ खां सब के माण्हू जे घर पुलिस वारा हली अटो ॾेई वेंदा। बस कुछ को जाजो। हाँ छो तो अटो लटो खपे न। रमजान जे ईद खां कपड़ा ॾियण शुरू कर। लीलामी कपड़ा कराची वारा 5 रुपए में जोड़ो कपड़ा ले जी वाइजा करे करे फोड़ा थी विया थी सुधरिया 60 साल पाकिस्तान जी जमा रहा 60 65 में माण्हू मरंदो आहे। पाकिस्तान मरण जे कंदी थी 60 साल पूरा के हाणे मरण जे कंदी थी। परवेज नड़ी ते नो ॾिनो अस पाकिस्तान के नड़ी ते नो ॾिनई। हाणे पाकिस्तान जो वात फाटो पियो आहे। परवेज ॾिनी लत हंजो अजा मरण वाले वक्त में मुलन के सॾ कबो आहे अचो यासीन पढ़ो। पाकिस्तान मरे पियो हाणे त मुलन जे हवाले करियो त यासीन त बस पढ़ो। हाणे त असां जे हवाले करियो न लीग पीपी टी गाली कान झलिया चब पानी गोम बिजली गोम अटो गोम बिजली गोम पानी गोम अमन गोम चोर धाड़े लवरू जते खून दे जी टॉप दे जी सदके वजा तुझे इल्म ता तुझे अकल ता कुर्बान वजा तुझे बगलन वजाइण ता है लीग पीपी बसर मादर चो इंशाअल्लाह ताला आलमन जो साथ दींदासी। अल्लाह शायद आगे कुरान पियो त ही मुल्क तेस तई न सुधरंदो जेस तई अल्लाह जे कुरान जो निजाम नहीं दो। हाँ जेस तई अल्लाह जे कुरान जो निजाम ना आयो तेस तई मुल्क कोन सुधरंदो। ए अल्लाह जे कुरान जो निजाम तवा के आलमन का मिलंदो जाहिलन का कोन मिलंदो अंग्रेज जे औलाद का कोन मिलंदो आलमन हक वारन का मिलंदो। ए हक वारन आलमन जी जमात जेका कुरान जे निजाम ला न मुल्क जे अंदर पतोड़े पई उन जो नालो जमीयत उलमा इस्लाम आ। चो इंशाअल्लाह ताला जमीयत जो साथ ॾींदासीं। जिंदगी रही मुलाकात बाकी व आखिर दावाना वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।